मिठल कोसो अदा मिठल पाण निकिता त आहियूं पर ॾाढो ॾुखिया थींदासीं। हा यार तू चवंदो त आहीं त हिन जो पेर आहे गड़ो मोहम्मद अली उमरानी जो वाक़ई निभायो पेर गड़ो आहे पर हाणे इहो मुंहिंजो तव्हां वाइदो आहे तव्हां बीड़ियूं पीअंदव न हा सिगरेट खणी बसि पेर जी खुड़ी ते हणंदो अथसि बाबा। पोइ मूं त तोखे चयो पाण कोन्ह था हलूं पोइ बि तुंहिंजी पर मूंखे फ़ोन कई अथसि हा मूंखे तूं देरि कंदे टोटी माण्हू आहीं कलाक संभड़ंदो आहीं मूं खे क्रीमूं हणंदो आहीं चयो न तव्हां अचो त ॿाहिरि निकिरां थो। मूं चयो भला ठीकु आहे अॼु जुमे जो ॾींहुं आहे हा ऐं निमाज़ जी बि तयारी आहे हिन बहाने भला हिन सां मुलाक़ात बि थींदी ऐं इहो गपशप बि थींदी पर आहे अलाह भलाई कंदो ॾींहुं जुमे जो आहे हिन ते भरोसो कोन्हे मूंखे जुमे जे ॾींहुं ते भरोसो। अच्छा हलूं पोइ हलूं हल 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 ॿुधड़े ॾे हलूं हल दोस्तो असीं वञूं पिया हिकिड़े चंड्रे ॾे ऐं चंड्रो बि चोट जो आहे न मियारी चोट जो चंड्रो।